शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। दोस्तों, जो फसल कटिजी वेंदो आहे, असां ॿीहर उन कटियल फसल मां उपत नथा वठी सघूं। वरी नओं ॿिज, नओं सिज। घर जूं नियाणियूं भी अहिड़ियूं आहिनि। हिकु दफ़ो उहे नियाणियूं शादी थी पंहिंजे घर हलियूं वञनि। जॾहिं बि पंहिंजे पेकनि जे घर अचनि त ॼण महिमान थी अचनि। शादी थियण खां पोइ पेका हमेशह पंहिंजी नियाणी खे इहो चवंदा आहिनि त हीउ तुंहिंजो ई घरु आहे, जॾहिं बि अचे त तूं हिन घर जी मालिकाणी आहे। पर इहे लफ़्ज़ कूड़ा आहिनि। उहे नियाणियूं हिन घर जूं मालिकाणियूं न, महिमान थी ईंदियूं आहिनि। उहा नियाणी जंहिं घर में पैदा थींदी आहे, जंहिं घर में रांदि कंदी आहे, जंहिं घर में पंहिंजे सहेलियुनि सां गुॾनि जी रांदि कंदी आहे, जंहिं घर में ॿाहिरि उनखे पंहिंजे मंगेते जो नालो वठी चिड़ाईंदा आहिनि, उन सां विढ़ंदा आहिनि कंहिं भाॼीअ ते, मानीअ ते, कमकार ते, सदाईं उहा नियाणी हमेशह चवंदी आहे त हिन घर जी वाक़ई मां मालिकाणी आहियां। जॾहिं हुनजी शादी थी वेंदी आहे, उहे ॿाहिरि जेके उन सां विढ़ंदा आहिनि त उहे उछंगारूं ॾेई रहंदा आहिनि। ईअं उन्हनि खे लॻंदो आहे त ॼण अॼु असांजी दुनिया लुटिजी वई आहे। छो जो इन नियाणियुनि जे भाइरनि जे विच में पीउ माउ जे घर में जेको प्यारु हूंदो आहे न, उहो सचो प्यारु हूंदो आहे। उन में को बि मुफ़ाद न आहे हूंदो। हिकिड़ो हमराह पंहिंजे कमकार जे हवाले सां शहर खां ॿाहिरि वञणु पियो चाहे। हुन सोचियो त मूंखे 2-3 ॾींहं लॻी वेंदा। पंहिंजी घरवारी खे चयईं त तोखे हल त भला पेके छॾे अचां, मूंखे 2-3 ॾींहं लॻी वेंदा। छो जो इंसान जो ज़हन ॾिसो त पंहिंजी फैमिली खे उते थो छॾे जिते हू सम्झे थो त मुंहिंजा बच्चा बि उते हिफ़ाज़त में हूंदा, उन्हनि खे खाधो पीतो या उन्हनि जी सिहत जो उते ख़्यालु थींदो। घरवारी बि चयो ठीकु आहे, काफ़ी ॾींहं बि थी विया आहिनि, उते वेही बि न आहियां, त इहो बहितरु रहंदो जेसीं तव्हां थी अचो त मूंखे भला बाबा वारनि वटि छॾियो। हीअ ज़ाल मुड़ुसु ॿई आया उते पंहिंजे पेकनि जे घर। ॾिठूं त हिननि जो पीउ ऐं माउ जेके खटाइण सां मानी खाई रहिया हुया। नियाणीअ पीउ खां पुछा कयो त बाबा तव्हांखे त खटाइण वणंदी न आहे, तव्हां चओ पिया त खटाइण मुंहिंजे अॻियां ई न आणियो, अॼु त ॿई अब्बा अम्मा ॿई तव्हां खटाइण पिया खाओ। पीउ मुस्कुराए नियाणीअ खे चयो त कॾहिं कॾहिं खटाइण खाइणु घुरिजे, मूंखे ख़बर न हुई त खटाइण में एॾो ज़ाइक़ो आहे। ईअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे त हिन जी भाॼाई अंदरां अची वई। हुन अची हिनखे हथु ॾिनो, पुछा कयईं त भला रहणु आई आहीं छा? चई हा, मुंहिंजो मुड़ुसु वञे थो 2-3 ॾींहं ॿाहिरि, मुंहिंजे मुड़ुसु चयो त तूं भला 2-3 ॾींहं हिते रही वियो। चई ठीकु आहे, तूं वेह त मां तुंहिंजे लाइ भला मानी खणी अचां। मुड़ुसु बि हिननि खां मोकिलाए, उहो बि निकितो हलियो वियो। हिन छोकिरीअ सोचियो त भाॼाई वञी उतो मुंहिंजे लाइ मानी खणी ईंदी, हिते वेहंदमि, बहितरु इहो थिए त भला हीअ बाबा जे अॻियां थाम बि खणी वञा ऐं किचन में वञी भाॼाई जो हथु बि वंडायां। हीअ थाम खणी अञा भाॼाई जे कमरे वटि पहुती, भाॼाई जा निकितल लफ़्ज़ हिन जे कननि ते पिया। हिन जी भाॼाई पंहिंजे मुड़ुस खे चयो त तुंहिंजी भेण वरी हिते रहणु आई अथई, हुनजो मुड़ुसु वञे थो ॿाहिरि, हाणे मां सॼो ॾींहुं वतां ॿियनि जी ख़िदमत कंदी, मूंखे ॿियो कमुकारु कोन्हे। अची हिन जी भाॼाईअ शोर कयो घर में। हुनजे मुड़ुसु हुनखे चयो, छोकिरीअ जे भाउ चयो त हीअ हुनजे पेकनि जो घरु आहे। हिन घर में उहो नंढी थी वॾी थी, असां हुनजा वारिस आहियूं। हुनजो मुड़ुसु जो ॿाहिरि थो वञे त अगरि असां वटि हुनजो मुड़ुसु न छॾेसि, हीअ असां वटि न अचे त काॾे वञे? हीअ तुंहिंजे ॻाल्हाइण जो कहिड़ो तरीक़ो आहे? चए पियो जा भेण खे राहे जा असांखे राहे। मां कंहिंजो ठीको कोन खयो आहे जो सॼो ॾींहुं मां वटां पराई ख़िदमत कंदी। मां बि इंसानु आहियां, मूंखे बि आख़िर पंहिंजो घरु सुझे थो। हुन नियाणीअ सॼो किसो हिननि जो ॿुधो। हुनजे भाउ उथी पंहिंजे घरवारीअ जे वात ते हथु रखियो त आस्ते ॻाल्हाए, मतां भेण ॿुधे, ॾुखु कंदी। चई भले ॾुखु करे। जीअं मुड़ुसु झलियो त आस्ते ॻाल्हाए त तीअं आवाज़ु हुनजो वधियो। हिन भेण सोचियो जे अगरि मां हिते ज़िद करे रहां थी त मुंहिंजे भाउ जो घरु अञा ख़राबु थींदो। ऐं हिन हिकिड़ो ॿियो लक़ाब बि ॾिठो त हिन जे पीउ माउ जे अॻियां सिर्फ़ु खटाइण जी भाॼी हुई ऐं अंदरि किचन में जेका आहे त भाॼी ॿी हुई। हिननि पंहिंजे लाइ अलॻि सां ॿी भाॼी पचाई ऐं कुराड़ी खे हिन जे पीउ माउ खे खटाइण सां भाॼी ॾिनऊं। हीअ त उते सदमे में वठिजी वई त मुंहिंजो पीउ, मुंहिंजी माउ जेके घर जो मालिक आहिनि, मालिकाणी आहे, त उन्हनि सां कहिड़ो बर्ताव थो थिए। बरहाल हिन हिकिड़ी एक्टिंग कई। उहो थाम उते रखी ॿाहिरि फ़ोन कढी, चई त तव्हां वेहो पाड़े जे घर में, तव्हां वेहो, मां अचां थी। पीउ पुछियुसि, माउ पुछियुसि छा आहे, ख़ैरु त आहे? चए पियो मुंहिंजी ससु वई ॿाहिरि, उहा घरु आई आहे, असां सोचियोसीं त 2 ॾींहं 3 कोन ईंदी त मां वञी पंहिंजे पेकनि में टिकां, इन जे करे हूअ बि अची वई आहे। मुंहिंजो मुड़ुसु बि ॿाहिरि हलियो आहे, दरवाज़े खे तालो लॻो पियो आहे। भाउ खे चई दादा मूंखे रक्शो कराए ॾे त मां वञा। पोइ साॻियो सामान वरी रक्शे में विझराए ॾिनईसि, उहो वई।
उन न्याणीअ ॻाल्हि कई त यकीन कयो त मुंहिंजो 8 किलोमीटर वारो पंधु मूंखे कलाक पिया लॻा। दिलि में चवां पई त महिल सां हीउ पंधु खुटे त मुंहिंजे दिलि जो बोझ हल्को थिए वञी घर में सुकून कयां। हुनजी ससु त उते आयल कोन हुई, उहा घर में वञी अकेली रही। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त इहो हिकिड़ो कड़वो सच आहे त न्याणियूं जॾहिं बि पेकनि में ईंदियूं आहिनि त महिमान थींदियूं आहिनि, मालिकाणी थी कॾहिं बि कोन ईंदियूं आहिनि। छो जो जेको मूं मिसाल ॾिनो, फ़सुलु जेको कटिजी थो वञे त उन मां असां उपत हासिलु नथा करे सघूं ॿीहर। वरी नओं ॿिज, नओं सिज, नओं पाणी, नई उन सां महिनत। ऐं सेम न्याणियूं बि ईअं आहिनि। हिकिड़ो दफ़ो न्याणी घरां निकिती, शादी थी वई, पंहिंजे मुड़ुस जे घर वई, ॿीहर जॾहिं बि पेकनि जे घर में ईंदी त उहा महिमान थी ईंदी। उनजो हक़ु उहो कोन हूंदो, हक़ु जताईंदी बि त ॾुखारी थी मोटी वेंदी। दोस्तो, इहो सॼो कुझु जेको मूं किसो ॿुधायो, इहो मर्दनि जे हथ में कंट्रोल आहे त उन्हनि जूं घरवारियूं घर में आयल महिमान न्याणियुनि सां अहिड़ो बर्ताव कनि थियूं त उनजो रद्द अमल हू छा था कढी सघनि। इहा हिकिड़ी तरबियत बि हूंदी आहे त पंहिंजे घर जे भातियुनि खे उहे अहिड़ी तरबियत ॾियनि त न्याणियुनि जे अचण सां घर में को भंडण न कनि। पर हिन कहाणी में तव्हां ॾिठो त उहो पुटु उन घर में रहे थो, उन्हनि जे लाइ भाॼी अलॻि तयारु थिए थी। जेके ज़िंदगी में खटाण न खाइण वारा माण्हू हुया, उन्हनि खे खटाण पसंदि न हुई, उन्हनि जी ख़ुशबू पसंदि न हुई, त उन्हनि खटाण सां पिया मानी खाधो ऐं ज़बान ते इहे लफ़्ज़ कुराड़िया आंदा त मूंखे खटाण में एॾो मज़ो आहे, मूंखे इहा ख़बर कोन हुई। असुल में खटाण में मज़ो कोन हो, मजबूरी में हुयो। उनखे मजबूरी में इहे खटाण खाइणो पियो पए, छो जो हुनजे घर जा हालात अहिड़ा हुया। पंहिंजी घरवारी जे अॻियां जेको मर्द हुयो उहो तमामु मजबूर हुयो, जेको पंहिंजी घरवारीअ खे सम्झाए सुठी तरबियत न पियो ॾेई सघे। इन जो मतिलबु आहे त उहो मुड़ुसु जेको आहे त पंहिंजी घरवारी खे तरबियत नथो ॾेई सघे सुठी। जो न्याणियूं अचनि थियूं त उन्हनि जे लाइ हिकिड़ो आज़ारु आहे, उन्हनि जी दिलि आज़ारी थी थिए, उहे ॾुख मां मोटी थियूं वञनि। उन्हनि खे इहा ताक़त ज़रूरत कोन्हे जो उन घर में अची रहनि। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अगरि मुंहिंजो चैनल तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे पेज खे फॉलो कयो, जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।